إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب. وقال الله تعالى في كلامه المجيد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. يا أيها الذين آمنوا إنما الخمر والميسر والأنصاب والأزلام من عمل الشيطان جزء من عمل الشيطان فاجتنبوه لعلكم تفلحون. हर किस्म जी हमदे सना वॾाई अने वाखाण उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ जेको अल्लाह कुल काइनात जो ख़ालिक ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, खुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अजीना जुमे के अंदर खुतबे जो उन्वान है नौजवान जी अखलाक जो बिगाड़। पांजे नौजवान के जेकॾहिं पां न्याण हलो तो उन्हीं की हालत अड़ी है कि कंहिं पण ढंग ने शक्ल ने सूरत से वो मुसलमान लगाइन नथा। नौजवान जा अखलाक आदतों एतरा बिगड़ी विया आहिनि जे नौजवान जे कारणे अज मुस्लिम मुआशरो जो है वो सॼो ख़राब थी वियो आहे। ये पांजो माहौल ने मुआशरो, ये पांजो गाम तंहिंखे सुधारणो वे तंहिं भले अने फिटाणो वे तंहिं भले
इनमें मिणी का वॾो किरदार है नौजवान जो। जेकॾहिं कंहिं पण क़ौम जा, कंहिं पण समाज जा, कंहिं पण गामनि ऐं ॻोठ जा नौजवान सारा ने बेहतर आहिनि, ख़ासि अख़लाक ऐं आदतें वारा आहिनि, त उहो गाम, उहो मुआशरो, उहो समाज पण ख़ासो बणी वञे थो। हाणे जंहिं क़ौम जा, जंहिं समाज जा, जंहिं गाम जा नौजवान बिगड़ी वञे, ख़राब थी वञे, त अहिड़ो समाज, अहिड़ो गाम, अहिड़ो ॻोठ, अहिड़ो मुआशरो पण बिगड़ी वञे थो। पंहिंजे नौजवाने में कई ख़राबियूं आहिनि, कई ऐब आहिनि, कई अख़लाक जा बिगाड़ आहिनि। तंहिंमें जा अमोक 3-4 जेको अहम आहिनि, उहो अॼु आंखे साम्हूं बयानु करणु चाहियां। नौजवान जेको बिगड़िया, तंहिंमें मिणी कदा वॾो बिगाड़ ई आयो है, मिणी कदा वॾी ख़राबी ई आहे नौजवाने में, जे नौजवाने में वॾे जो अदब न आहे। अॼु जो नौजवान पिंड खे सुपर पावर समझे थो। अॼु जो नौजवान पिंड खे मिणी खां वॾो समझे थो। अने जेकॾहिं को वॾो, को माइत्र, को बुज़ुर्ग कंहिं ख़ासे कम जो ॾस ॾे, खोटे कम खां जेकॾहिं रोके, त ई नौजवान एतिरो बेअदब है जे उन माइत्र खे चोखो जवाब ॾेई ॾिए थो। अने कई नौजवान अहिड़ा पण आहिनि जेको माइत्र, पीरसन ऐं माइत्र खे, बुज़ुर्ग माइत्र खे गारी पण ॾिए था, विणे पण था। नौजवान जेको है ईअं समझे थो जे आउं मुंहिंजे मन जो मालिक आहियां, मूंखे ठीकु लॻे ईअं कयां। हर को उहो इंसान जेको हिनखे भलाई जो ॾस ॾे, बुराईअ खां रोके, ई इंसान हिनखे ख़राब थी लॻे थो। कुल एतिरे करे कि जवानी जेको है, ये ॼमार उम्र अहिड़ी है जे इंसान कंहिंजी परवाह कॾे ई नथो। इंसान हीअं समझे थो जे मूंखे कंहिंजी पण ज़रूरत न आहे। उहो माइत्र जंहिं इनखे बचपन वटां सांडियो, उहो माइत्र जंहिं इनजी बचपन वटां परवरिश कई, ध्यानु रखियो, तॾहिं ई नौजवान थियो है। मुंहिंजा नौजवान भाइरो ऐं कॾहिं का कमज़ोर हुआ, ऐं कॾहिं का लाचार हुआ, ऐं कॾहिं का बेबस हुआ, तहिड़ा इन्ही माइत्र पिननियूं राति जो निंद्रूं कुर्बान करे, पिंड जा सुख कुर्बान करे, आंखे सांभियो, आंजी सारवार कयो, आंजी हर की ज़रूरत पूरी कयूं, त अॼु ऐं नौजवान थिया आहियो। ऐं उन दौर खे भुली वञो था, जंहिं दौर में, जंहिं ॾींहं में इन्ही माइत्र आला करे ॾुख ॾिठो हुया। ऐं जर नंढा बच्चा हुआ, तर माइत्र खे जेकॾहिं कंहिं पण ॻाल्हि जो चवंदा हुआ जे अदा मूंखे हीअ वस्तु खपे, अबा मूंखे हीअ वस्तु खपे, सांझी थी तंहिंखां पहिला माइत्र आला करे उहो वस्तु ॾिनी अचींदो हो। आंजी ॻाल्हि आंजो माइत्र रखंदो हो। तहिड़ा ऐं कमज़ोर हुआ, आं वटि पैसा न हुआ जे ऐं पिंड वस्तु गिनी सघो, आं वटि ताक़त न हुई जे ऐं पिंड बाज़ार खे वञी सघो। तहिड़ा माइत्र आंजी ॻाल्हि मञिया, आंजी ज़रूरत पूरी कयूं। अॼु उहो माइत्र कमज़ोर थी विया आहिनि अने ऐं ताक़तवर आहियो। अॼु उन माइत्र वटि पैसो न आहे, आं वटि पैसो आहे। तहिड़ा ऐं उन दौर खे भुली वञो था जे कॾहिं का ई माइत्र जेको आहे असांजी ॻाल्हि मञी करे असांखे हर की वस्तु गिनी ॾींदा हुआ। अॼु असां मथे फर्ज़ आहे जे असांजा माइत्र वॾा थी विया आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, पीरसन आहिनि, वॾी ॼमार जा आहिनि, वड़ियल आहिनि, त असीं हाणे उनजी सारवार कयूं, उनजी ॻाल्हि मञूं। नौजवान एतिरो बिगड़ियो आहे जे घरेनू केॾा राति जो या ॾींहं जो रवानो थिए, माइत्र मां या पीउ खाली एतिरो पुछी लाइ पुत्र तूं केॾां वञे थो, हेरा आधी राति जो तूं केॾां वञे थो, त ई पुत्र, ई नौजवान माइत्र खे सरखो जवाब पण नथो ॾे।
पोइ माइत्र जरा वधारे पुछे जे तूं वञे केॾांहुं तो असांखे चओ था खरो, त माइत्र खे ॾछी ॾेई करे घार ॾेई करे विड़ी करे रवानो थी वञे थो। इहा नौजवान जी हालत है। पाण नौजवान भुलो हुन वस्तु खे जे अहिड़ो इंसान जेको वॾे जो अदब नथो करे, जेको वॾे जी साञाई नथो करे, जेको वॾे जी ॻाल्हि नथो मञे, अहिड़ो इंसान मुसलमान नथो थी सघे। अल्लाह जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लैस मिन्ना मन लम यरहम सगीरना वलम युअक्किर कबीरना। वो इंसान असां में जा ना आहे, वो इंसान मुसलमान ना आहे जेको वॾे जी इज्जत न करे अने नंढड़े बच्चे मथे रोम न करे। वॾे जी इज्जत करणी ये पंहिंजी पहचान है, पंहिंजी सुञाण है। हर को नौजवान उन मथे फर्ज है जे पिंड के मुसलमान समझे तो वॾे जी ॻाल्हि रखे, माइत्र जी ॻाल्हि मञे। बुजुर्ग पीरसन जेकॾहिं कोई इंसान खासो ॾस ॾे तो उन मथे अमल करे, बेअदबी न करे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई पण फरमायो, अल बरकतु मा अकाबिरिकुम, तव्हांजी बरकत जेको है ई वॾे में रखियल है। पाण जरा पंहिंजे वॾे जी वॾीअ जी पीरसन जी इज़त कीन कंदासीं, अदब कीन कंदासीं, उन जी ॻाल्हि कीन मञंदासीं, त नुक़सान ई थींदो कि पंहिंजे रोज़ी रिस्क में जा बरकत ख़त्म थी वेंदी। नौजवान में ॿियो जेको बिगाड़ है उहो आहे फुज़ूल ख़र्ची। अॼु जो नौजवान फुज़ूल ख़र्चीअ में एतिरो अॻियां आहे जे हद खां वधारे अॻो निकिरी वियो आहे। नौजवान जी हालत अहिड़ी है जे पिंड कमाई नथा, फैशन कयूं पिया, स्टाइल कयूं पिया, फिरें पिया, रमें पिया, धंधो न को के। अने माइत्र जेको थोड़ा घणा कमाए खणी अचे, उन माइत्र मथे बर ॿधी उभाई जे असांखे ॾे पैसा, को ला ॾे, वञी करे धंधो कयां, को बिज़नेस चालू कयां, न मूंखे पैसा ॾे त वञी करे आउं मैच में पैसा लॻायां, मूंखे पैसा ॾे त आउं जुगार रमां, मूंखे पैसा ॾे त आउं पैसा फिटायां। अॼु फुज़ूल ख़र्ची में पंहिंजा नौजवान अव्वल नंबर मथे अची विया आहिनि। उहो दीन जंहिं दीन खे पाण मञो था, उहो इस्लाम जिन इस्लाम जो पाण कलमो पढ़ो था, उहो इस्लाम पाण खे ॾस ॾे थो, पाण खे सम्झाए थो जे ऐं वुज़ू कयो, मसो कयो, पैर पण वधारे पाणी न फिटायो। अने अॼु जो मुसलमान नौजवान उहो पैसा जेको मेहनत से कमाए थो, पघर वाए थो, मेहनत करे थो, मजूरी करे थो, वाड़ीअ में कम करे थो, पैर ॿ रुपया जेको जुड़े था वो वञी करे फुज़ूल ख़र्चियूं करे फिटाए छॾे थो। मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, वला तुबज़्ज़िर तबज़ीरा इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन। ए मुसलमानो, ए ईमान वारा, ऐं फुज़ूल ख़र्ची न कयो। फुज़ूल ख़र्ची करे वारा शैतान जा भाउ आहिनि। ई अल्लाह वारा न, ई शैतान वारा आहिनि। जेको पण इंसान फुज़ूल ख़र्ची कंदो उनजो अल्लाह रब्बुल आलमीन से कीअं ताल्लुक़ में वास्तो न आहे। हाँ, पांखे जंहिं वस्तु की ज़रूरत हुए वो वस्तु पाण गिनो, इस्लाम पांखे ना नथो करे। पर जंहिं वस्तु जी पांखे कीअं पण ज़रूरत न आहे, अञा पाण वटि गाॾी बराबरि नवी पई आहे, हले पई, की प्रॉब्लम ना आहे, कीअं पण फॉल्ट ना आहे, तंहिं हूंदे मूंखे नवी गाॾी गिनणी आहे। को हू छोकिरो गिनी आयो त मूंखे पण गिनणी, हू गिनी आयो त मूंखे पण गिनणी है। ये गाड़ी नवी पई है, मूंखे की न खपंदी। फांदा करणा, माइट से झगड़ा करना, लड़ाई करनी, छेले बागे वञी करे गाड़ी खणी अचणी, ये पंहिंजी हालत है। मोबाइल जा गिड़े नवी पई है, 4, 6, 8 महीना थिया, कीअं प्रॉब्लम ना आहे। पण मुंहिंजे संगत में, मुंहिंजे सर्कल में जेको मुंहिंजा ॿिया दोस्त रहिया, उन्हनि ॿियूं मोबाइल ऐं ख़ासियूं आहिनि, त मूंखे पण ॿई ख़ासी खपे। ई मणे फुज़ूल ख़र्चियूं आहिनि। जे पांखे जंहिं वस्तु जी ज़रूरत न वे ते पण पाण उन मथे ख़र्चो कयूं अने पैसा फिटायूं। ई पैसा, ई पंहिंजी कमाई जेको पंहिंजे हथ में रही, ई अल्लाह रब्बुल आलमीन पांखे ना ॾिने। क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला इन जे बारे में पांखे सवाल पण कंदो जे मिन ऐन कसबहु व फीमा अनफक़, आंजो पैसो, आंजो माल, आंजी मिल्कत, ई मणे आ क्यानू कमाया अने किथे ख़र्चो कया। नौजवान जो बिगाड़ हिकिड़ो ई पण अची वियो नौजवान में, जे जुआ जेको आहे नौजवान में वधी वई है। जुगार जेको है ने अफ़सोस थिए थो जे मुसलमान लाइ करे पाण जुगार जो लफ़्ज़ इस्तेमाल कयूं। हिकिड़ो मुसलमान जेको पिंड खे मुसलमान चवंदो हुए,
अने खास करे वो मुसलमान जो पहले के अहले हदीस चवंदो वे उन मुसलमान के पा जुगार रमदे ॾिसो, उन मुसलमान के पा शराब पीअंदे ॾिसो, इन कथा वॾो अफ़सोस जो मक़ाम ॿियो को कोन्हे। उहा उम्मत वो मुसलमान जो पंहिंजे खे अहले हदीस चवनि था, असीं हदीस के मञे वारा, असीं क़ुरान के मञे वारा, असीं नबीअ के मञे वारा आहियूं, असीं अहले हदीस आहियूं, अने अमल इहे जे राति में जुगार मथे पिया आहियूं। अने मुंहिंजा अज़ीज़ ऐं माइट आहियो ऐं वॾा आहियो, आंखे जेकॾहिं ॾुखियो लॻे त माफ़ कजा, पर औलाद के माइटनि जो पण इन ॻाल्हि में फुल सपोर्ट आहे। वो पंहिंजा नौजवान जो जुगार रमी घरे पैसा खणी अचे त माइट ख़ुशि थी पिया, असांजो पुत्र अॼु खटी आयो आहे, असांजो पुत्र अॼु खटी आयो आहे, जुगार में खटी आयो आहे। अरे मुंहिंजा नौजवानो ऐं मुंहिंजा माइट ऐं कुला भुलो था, जेको पण इंसान जुगार में जा पैसा कमाईंदो ई हराम जा पैसा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून। ए ईमान वारा, शराब जो है, दारू जो है, ई पण हराम है, शैतान वारो कम है। जुगार रमण ई पण शैतान वारो कम है। अने जोको पण शिरक जा अड्डा उनी मथे विझणो ई पण शैतानी कम है। अने किस्मत आज़माइला करे तीर हणणा ई पण जोको है शैतान वारो कम है। इनी मिणी कमे खां ई बचो ताईं कामयाब थी वञो। दारू पीअण जी हराम है, पाण समझो तो दारू हराम है, जुगार रमण ये पण हराम है। जुगार के पाण हराम समझो नथा, ये तो कमाई है, इनमें बुरो थियो ना। मुंहिंजा अज़ीज़, कमाई जा तरीक़ा अल्लाह रब्बुल आलमीन ॿिया कई रखी छॾे। कमाई जेकॾहिं पाण करनी है, पैसा कमाइणा आहिनि त मेहनत कयूं, मजूरी कयूं, खेत्रवाड़ीअ में वञी करे कम कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन रस्ता खोले छॾे। पण पाण उन जुगार मथे पई विया आहियूं जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन बरकत ना ई रखे। जुगारी गमे एतिरो करोड़पति बनी वञे चाहे भले सुबह जो करोड़पति हूंदो, सांझ जो फकीर बनी वेंदो, सांझ जो करोड़पति हूंदो, सुबह जो फकीर बनी वेंदो। अहिड़े कई इंसान के पाण ॾिठो जुगार रमी रमी करोड़पति बनी विया, पण ॿिए ॾींहुं पाण उनखे ॾिठो जे ॿिए वटां उहो मंगिया पे उन पैसा पण न हुआ जो 2 टके जो अटो खाई सघे। ये जुगार है जो इंसान के फकीर बनाए छॾे थी। ये जुगार है जो इंसान जी रोज़ी रिज़्क़ मां बरकत खत्म करे छॾे थी। न समझो है कि जुगार रमण कीअं वांदो न आहे, वॾो गुनाह है, कबीरो गुनाह है, खतरनाक गुनाह है। अल्लाह रब्बुल आलमीन वस्तु के हराम करे छॾे। दारू जेकॾहिं पाण में को इंसान पीअंदल आहे त दारू न शराब जेको आहे उनखे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मुल खबाइस चयो हुयो। मिणी बुराई जी मां जेको आहे दारू आहे। हिकिड़ो इंसान जॾहिं शराब पी वञे थो, इन जो अकल जेको आहे ख़तम थी वञे थो। इनखे तमीज़ नथी वे जे कई मुंहिंजी मां आहे, कई मुंहिंजी भेण आहे, कई मुंहिंजी घरवारी आहे। इन लाइ करे मरे सरखा थी रहे था। इन वटि को अदब नथो वे, ई कंहिंजी ॻाल्हि मञे पण नथो, अने कंहिंजी साझा करे पण नथो। दारू ने शराब जो है अल्लाह रब्बुल आलमीन जर मुसलमान मते हराम कहें, वो ईमान वारा हुआ, वो अल्लाह के मने वारा हुआ, उन्हीं मते जर दारू में शराब हराम थियो तेरा तारीख के अंदर जो वाक़या आई हदीस में जो जिक्र है उन जो नक्शो ही है। जे दारू जर हराम किए तो तेरे को मुनादी एको आवाज देने वालो आवाज लगाए तो ए मुसलमानों शराब हराम है, दारू अॻियां वटा हराम है। तेरा जै इंसान जे हथ में जो गिलास भरल हो उन उते ठलाए छॾे, जंहिंजा माटका भरल हुआ उन माटका जोड़े विधो, अने जै इंसान पी लातो हो उन घुरड़ी करे छॾियो, जंहिं गिड़काए छॾियो उन उल्टी करे छॾे, अने जंहिंजे घरे में दारू पियल हो कढी ॿार शहरी में बड़े हारे छॾियो। वो मुसलमान हुआ। एतिरे लाइ करे जेको पण इंसान इन बुराई में वे तो, दारू वे ते भले, जुगार वे ते भले, इन ॿियूं बुराइयूं वे ते भले, इन जो अल्लाह रब्बुल आलमीन जिक्र कहें त फरमाए जे आंखे नुक़सान पूरो थींदो। इन्नमा युरीदु शैतानु अन युकिया बैनकुमुल अदावत वल बगदा फिल खम्रि वल मैसिर। ए ईमान वारा, जेकॾहिं ऐं दारू पीअंदा, जेकॾहिं ऐं जुगार रमंदा, इन जो नुक़सान ई थींदो कि आम में दुश्मनी वधी वेंदी ऐं हिक ॿिए जा दुश्मन बनी वेंदा। जुगारी जर जुगार रमे तो ॿिए से जर जुगार रमे तो निखार खिले पियो, कीअं वांदो न आहे, बड़े मोहब्बत से रहे था,
पाण हिकिड़ो जरा खटी वियो, ॿिया मिड़ई जरा हारी विया, तर जेको खटी वियो आहे उन से ॿिया खार कयूं था, उन से हसद कयूं था, उन से झगड़ो कयूं था, उन से लड़ाई कयूं था। अने जेको इंसान दारू पिए थो, शराब पिए थो, उहो त पाण ॾिठो सांझी जो घरे आयो दारू पी तर माइटे खे पण कुटे पियो, ॿार बचे खे पण कुटे पियो, घरवारी खे पण मारे ने कुटे पियो। इहा हालत है जेको पण इंसान इन बुराई में अची वेंदो, दारू पीअंदो, जुगार रमंदो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए शैतान आमे दुश्मनी पैदा करे छॾींदो, आमे मोहबत खत्म थी वेंदी। जाइज़ो गिनो पिंड पिंड जे पाड़े जो, ऐं जाइज़ो गिनो पिंड पिंड जी क़ौम जो, ऐं जाइज़ो गिनो पिंड जे गाम ने ॻोठ जो, जे पाण में दुश्मनियूं, पाण में अदावतूं, पाण में नफ़रत केतिरी वधी वई है। तंहिंजो कारण ई है जे पाण जुगारी बनी वियासीं, पाण दारू ने शराबी बनी वियासीं, पाण बेअदब बनी वियासीं, पाण कंहिंजो अदब न कयो, पाण कंहिंजी इज़त न कई, पर पंहिंजी हालत ये थी है जे पाण जा अल्लाह रब्बुल आलमीन जेको है उहा दुश्मनी पैदा करे छॾे न बरकतूं पाण जा ख़त्म थी वयूं आहिनि। हिकिड़ी छेड़ी जेको बीमारी पाण में आहे, हिकिड़ी बुराई जेको पाण में जाए अखलाकी बिगाड़ है, वो ई है कि जेको बुराइयूं ने बदकारियूं पाण कयूं था उहो त कयूं ज पिया, पर तंहिं मथे इहा पण ॻाल्हि है जे बुराई ने बदकारी जेको रही जॾहिं पाण करे लाहियूं त ॿिए माण्हू खे पाण चऊं था जी बुराई ने बदकारी मूं कई है। नौजवान अॼु एतिरो बेहया बनी वियो है जे बुराइयूं कंदो, बदकारियूं कंदो, खोटा कम कंदो, ज़िना कंदो, अने ॿिए खे पण चवंदो जे मूं बुराई कई, मूं ज़िना कयो, मूं बदकारी कई, मूं हुन ते फोन ते ॻाल्हि कई, अने मिड़ी खे ख़बर हुई थी सर्कल में मिड़े ॻाल्हि हले पयूं जे कंहिंजो कंहिं तालुकात आहिनि, के इंसान कहिड़ो आहे मिड़ी खे ख़बर हुई थी। ख़बर जेकॾहिं नथी वे त पिंड इंसान चए थो जे आउं अहिड़ो आहियां, मुंहिंजो हुन से ॻाल्हि चालू आहे, आउं हीअ बुराई कयां थो, आउं राति जो हेॾा वञां थो, आउं हिन से मिलां थो, ई मिड़े ॻाल्हियूं पाण में आम थी वयूं आहिनि। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लु उम्मती मुआफन इल्लल मुजाहिरीन। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी सॼी उम्मत खे माफ़ी मिली वेंदी, मुंहिंजी सॼी उम्मत खे माफ़ी मिली वेंदी। उन माण्हू खे माफ़ी कीन मिलंदी जेको गुनाह कयूं था, राति जो लिकी छिपी गुनाह कयूं था, अने सुबुह जॾहिं थिए थो तर माण्हू खे चए था राति मूं ही गुनाह कयो है, राति आउं हेॾा वियो हुउसि, राति मूं ही कमु कयो है। अल्लाह रब्बुल आलमीन पर्दो विझी छॾे, अल्लाह उन गुनाह खे लिकाए छॾे, पर इंसान पिंड पिंड गुनाह खे पधरो करे थो, ऐं माण्हू खे सामे थी चए थो राति मूं हीअ बुराई कई, राति ही मूं खोटा कम कया, राति आउं हेॾा वियो हुउसि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़ा माण्हू जेको पिंड जा गुनाह थी वञे इंसान वटां तंहिं हूंदे गुनाह खे लिकाइए न, गुनाह खे पधरो कई, दोस्त के चए, सर्कल वारे के चए, ॻोठ वारे के चए कि मूं ये बुराई ने बदकारी कई है। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन माण्हू खे क़यामत जो ॾींहुं माफ़ी कीन मिलंदी, इन के अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ कीन कंदो। मुंहिंजा अज़ीज़ पंहिंजी हालत अहिड़ी चए, पंहिंजा नौजवान दीन में पाछड़ आहिनि, बुराई में, बदकारी में, जुगार में, शराब में, बेअदबीअ में, इन ॻाल्हि में नौजवान अॻियां निकिरी विया आहिनि। मुंहिंजा नौजवान भाइरो आंखे पैगाम है, ये आंखे मैसेज है, ऐं इन ॻाल्हि खे सम्झो ये जवान अॼां वटि सवारी कीन हूंदी, आंजो बर आंजी ताक़त ई सवारे मड़े ख़त्म थी वेंदा ऐं कमज़ोर थी वेंदा, अने थी सघे दुनिया में जा नौजवानी में हलिया वञो। पाण रोज़ सुणो पिया नौजवान जा हादसा थी पिया, केतिरा एक्सीडेंट थिया, पंहिंजा नौजवान भाउ गुज़ारे विया। उहे नौजवान हुआ, पाण नौजवान हुआसीं, पाण बुराई मां बदकारी मां हथ कढो, पाण जुगार मां हथ कढो, पाण शराब मां हथ कढो, खोटे कमे मां पाण हथ कढो, तौबा कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन जे घर में अचो, अने माफ़ी ने मग़फ़िरत मंगी करे अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी कयूं। पाण जेकर इन हालत में अल्लाह रब्बुल आलमीन जे हाज़िर थियासीं त पंहिंजी माफ़ी मग़फ़िरत कीन थींदी। खुला पाण गुनाह पण कयूं था, अने गुनाह खे ज़ाहिर पण कयूं था, गुनाह जा ऐलान पण कयूं था। मुंहिंजा अज़ीज़ो आंजी ज़रूरत है दीन खे, ऐं दीन खे टीको ॾियो, ऐं दीन लाइ करे कुर्बानी ॾियो, ऐं दीन लाइ करे अचो। ई दुनिया जो वस्तु मण हिते ई पयूं हूंदियूं, सवारी ऐं हलिया वेंदा, उते आंखे जेको अमल कमु अचींदो उहो आंजा ख़ासा अख़लाक हूंदा, आंजो ख़ासियूं आदतूं हूंदियूं, आंजा ख़ासा अमल हूंदा
जेको क़यामत जो ॾींहं खे कमु अचींदा। एतिरे लाइ करे मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा नौजवान भाइरो, आमते फर्ज़ आहे जे ऐं वॾनि जो अदब कयो, माइटनि जी सान्या कयो, माइटनि जी ॻाल्हि मञो, फुज़ूल ख़र्ची करे खां बचो। जेको पैसो कमायो उनखे फुज़ूल ख़र्चे में न विञायो, बल्कि अल्लाह जे नाले मथे ॾियो ऐं पिननि जूं जेकी हलाल ज़रूरतूं आहिनि उनखे पूरियूं कयो। बुराई ऐं बदकारी खां बचो, जुगार खां बचो, शराब खां बचो, बेहयाई ऐं बुराई खां बचो। अने कुदरती गुनाह थी वञे अल्लाह मिली के बचाए, पर जेकॾहिं कंहिं तां बुराई बदकारी थी वञे, गुनाह थी वञे, अल्लाह उन गुनाह खे लिकाए छॾे ताईं गुनाह खे पधरो न कयो। दोस्त यार खे न चओ, ॻोठ वारे खे न चओ जे मूं ये बुराई के बदकारी कई है। अल्लाह ताला वटां माफ़ी मंगो, अल्लाह ताला माफ़ करे छॾे। आख़िर में अल्लाह ताला खां दुआ आहे, रब्बे ताला क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ असां जेकी पण ॻाल्हियूं सुनियूं हुई असां मिली के मिली जुली करे अमल करी तौफ़ीक़ अता फरमा। ए अल्लाह असांजे नौजवान भाई खे तो पक्का न सच्चा मुसलमान बना। जेके पण नौजवान में बुराई हुई, बदकारी हुई, खराबी हुई, अल्लाह उन्हें मिली के इन बुराई ऐं बदकारी खां बचा। अल्लाह असां बड़े गुनहगार आहियूं, तो असांजे गुनाह खे माफ़ फरमा। आमीन सुम आमीन। व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم